100 कलाकनि जो सिंध हुकूमत के वक्त थो ॾियां ऐं IG पुलिस के 100 कलाकनि में जेकॾहिं इरशाद रांझाणी जा कातिल गिरफ़्तार न कया विया त क़ौमी अवामी तहरीक अंगारे जे ॾींहुं पंहिंजो हंगामी इजलास स्टैंडिंग कमेटी जो तलब कयो। उन ॾींहुं असांजे एजेंडा में 4 नुक़्ता आहिनि। 100 कलाकनि में जे फ़ैसिलो न थियो त असीं सॼे सिंध में एहतजाज जी कॉल ॾेई सघूं था। असीं अरबा या ख़मीस ते सॼे सिंध में शटरबंद हड़ताल जी कॉल ॾेई सघूं था। असीं सिंध जे अहम शाहराउनि ते धरणे जी कॉल ॾेई सघूं था, या असीं कराची जे सिंध असेंबली ऐं गवर्नर हाउस ॾांहुं मार्च जो ऐलान करे सघूं था। अंगारे ते 100 कलाक पूरा थियण ते क़ौमी अवामी तहरीक जी मरकज़ी स्टैंडिंग कमेटी इन अल्टीमेटम जे वक़्तु पूरे थियण खां पोइ सिंध में हिकिड़े अहिड़े एहतजाज जी कॉल ॾींदी जंहिं एहतजाज खे नतीजा ख़ैज़ रुगो क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन न सिंध जा समूरा नौजवान बनाईंदा, जिन ते असांखे जेके आयाज़ भले जेके पंहिंजो भाउ था सम्झनि। मूंखे उन्हनि ते वेसा आहे, मूंखे सिंध जी उन सिविल सोसाइटी ते उन्हनि राइटर्स ते वेसा आहे, सिंध जे उन्हनि कारकुननि ते जेके भले इक़्तिदारी पार्टी पीपुल्स पार्टी जा कारकुन हुजनि पर उनजो ज़मीर ज़िंदा हुजे। उहे PTI जा ऐं PMLN जा कारकुन, उहे फंक्शनल लीग जा ऐं JUI जा कारकुन, उहे SUP जा, जस्कम जा ऐं STP जा कारकुन, सिंध जा ऐं शहीद भुट जा कारकुन खे पंहिंजो रत था सम्झनि, पंहिंजे बचनि जो खून था सम्झनि, पंहिंजे राज भाग ऐं पंहिंजे घर ऐं पंहिंजे कुटुंब ऐं पंहिंजे साथियुनि ते हमिलो था सम्झनि। उहे सभु अंगारे ताईं क़ौमी अवामी तहरीक जे कॉल जो इंतज़ारु कंदा। जेकॾहिं आईंदा 100 कलाकनि में इरशाद रांझाणी जे कातिल रहीम शाह ऐं संदसि साथियुनि खे गिरफ़्तार न कयो वियो त पोइ असांजे रद्द अमल ऐं असांजे एहतजाज जी आवाम जे मर्ज़ीअ सां रज़ाकाराना तौर कयल एहतजाज जे समूरनि नतीजनि जी ज़िमेदार सिंध हुकूमत हूंदी। उहे पुलिस अथॉरिटीज़ जा माण्हू हूंदा जिन कातिलनि खे गिरफ़्तार न कयो। ऐं पाकिस्तान जे वज़ीर दाख़िला